नाज़रीन, हैदराबाद में आयल बोर्ड मुतासरन जा सञाणप कार्ड ठहण वॾो मसलो बणिजी वियो। नादरा ॿुॾी वियल यूसीस मां सर्टिफिकेट वठी अचण समेत ॻरा शर्त लागू करे छॾिया आहिनि, जंहिं करे अवाम सख़्त परेशान आहे। उन हवाले सां पेश आहे हैदराबाद मां SS न्यूज़ जा रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिते मौजूदु आहियूं कासिमाबाद नादरा ऑफिस में, जिते केतिरा ई सिंध जा जेके बोर्ड मुतासिर आहिनि उहे हिते कार्ड ठहिराइण लाइ अचनि था, पर हिते नादरा वारनि उते जेके कार्ड ठहिराइण लाइ एतिरा त ॻरा उन्हनि ते शर्त रखी छॾिया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि बोर्ड मुतासिरनि जा जेके आहिनि कार्ड नथा ठही सघनि। सुबुह खां शाम ताईं इन्हनि बोर्ड मुतासिरनि जी हिते रश रहे थी ऐं केतिरनि इहे शिकायतूं कयूं त असांखे कार्ड नथा ठाहे ॾिना वञनि। असां हितां मालूम कयूं था त माण्हुनि सां कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि खे कार्ड छो नथा ॾिना वञनि। जेॾी महिल अचूं था असांखे कार्ड नथा ठाहे, ओॾी न लई छो असांजो त कार्ड बोर्ड में गुम थी विया आहिनि। हिन जे करे असां अचूं पिया बार बार। मुंहिंजी निणान जो कार्ड रोकियो पियो आहे, तॾहिं असां अचूं पिया त असांखे चवनि था त बियो ईअं रुलियो वञूं, पैसा कोन्हनि, ग़रीब आहियूं। मथे बैंक में वञा थी, सही नथी लॻे त चवनि था त तुंहिंजे घर वारे जी डेट ख़तमु आहे कार्ड जी, ऐं डेट पोइ ठाहे ॾींदासीं। मुंहिंजो कार्ड बि आहे पहिरियों, त मूंखे त कुझु ई कोन, ईअं ई चई न। पोइ मुंहिंजे घर वारे जी वाक़ई डेट ख़तमु आहे कार्ड जी, बाक़ी हीअ मुंहिंजो ठहियल आहे, मुंहिंजी सही नथी लॻे। बैंक वारनि चयो तूं नादरा में वञ त तुंहिंजा सिंगलेट अची वेंदा न, उते बैंक में तोखे पैसा मिलंदा। पहिरीं आयासीं बेफारम ठहिराइण आयासीं, उन्हनि जी फीस वरितऊं 300 रुपया। चलो असां ग़रीब हुयासीं, कीअं बि हुयासीं, ॾेई छॾियासीं। हाणे आया आहियूं सर्टिफिकेट ठहिराइण ॿारनि जे लाइ, स्कूल जो दाख़िला जे लाइ। स्कूल ॾे वञूं था, उहो चवनि था भाउ हिननि जो सर्टिफिकेट तव्हां नादरा था ठहिराए अचो। असांजो ठीकु आहे बाबा, ठहिरायूं था। हाणे हिते आया आहियूं, इहे चवनि था 500 रुपया फीस आहे, तव्हां ॾींदव त अर्जेंट ठही वेंदी। जे 500 नथा ॾियो, 50 ॾियो, तव्हांखे 2-3 ॾींहंनि खां पोइ असां ॾींदासीं। पैदाइशी सर्टिफिकेट खणी आया, रिहाइशी सर्टिफिकेट खणी आया। हाणे माउ पीउ जा डेथ सर्टिफिकेट त खणी आया, मुंहिंजो भाउ आया तस्दीक लॻाओ, मुंहिंजो कार्ड खणी आया, पैदाइशी सर्टिफिकेट खणी आया, रिहाइशी खणी आया, उहो खणी आया। ॿारनि असांजा ब्लॉक थी विया, असांजा पैसा मिलनि कोन था, बोर्ड अची वई आहे। पोइ असां ग़रीब माण्हू किथे वञूं? पोइ असांजा कार्ड खोलियो वञनि। असांजा बचड़ा नंढड़ा किथे, असीं कारोबार न आहे असांजी। असांखे इहे त चवनि त न कार्ड आहे न त तव्हांजो माना ब्लॉक थी वियो आहे ऐं बेनज़ीर ऑफिस वञो। ही नथा खोलनि न, ही चवनि था तव्हां बेनज़ीर ऑफिस वञो। उते असीं विया कोन्हे कयूं, असां बैंक वियासीं, उते कार्ड ॾेखारियो, NIC नंबर मिलायोसीं त 2 बैंकुनि में उन्हनि चयो तव्हांजो बंदि थी वियो आहे। किथे बि कमु नथो थिए, पोइ छा कयूं? ग़रीब माण्हू केॾा वञूं? हिन ओॾे त अञा कोन विया आहियूं। हाणे ही चवनि पिया त हाणे ओॾे बेनज़ीर ऑफिस वञो, उते तव्हांजो कार्ड उहो खोले ॾींदा। हाणे हीअ बि असांखे घुमरा था करनि, ओॾां वञो। हाणे ओॾां बि उहो चवनि था त हीअ तव्हांजो हीअ उतां बंदि आहे नादरा ऑफिस मां। हाणे केॾां वञूं? असां कहिड़े पासे वञूं? असां त भाउ पहिरियों दफ़ा आया आहियूं, पर ॾिसूं हाणे छा आहे, छा मसइलो आहे, छा थिए थो। हालांकि चयो मन बाबा हिकिड़ो माण्हू यार अथव काउंटर ते, तव्हां त 2 विहारो, हिकिड़ो टोकन ॾींदो वञे, हिकिड़ो जो कार्ड जीअं ठही वञे उहो ॾींदो वञे, पर हिकिड़ो माण्हू वेठो आहे। नाज़रीन, इहे तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त जेकी सॼी सिंध में बोर्ड आई आहे, उन बोर्ड मुतासिर जे हैदराबाद में तरसिया आहिनि त हुननि खे हिन वक़्तु जेको पूरो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत माण्हुनि खे पैसा ॾिना पिया वञनि, त उन तहत काफ़ी सारे माण्हुनि जा जेको सो कार्ड ठहियल न आहिनि, जंहिंजे करे हू नादरा ऑफिस मां कार्ड ठाहिराइण अचनि था। पर हिते नादरा ऑफिस में उन्हनि खे मुख़्तलिफ़ शर्त लागू कयो वञनि था, त जंहिंजे करे उन्हनि जो कार्ड ठाहिण में इलाही मुश्किलातूं पैदा थियनि थियूं ऐं उन्हनि जा कार्ड नथा ठहनि त हू उन जेका बेनज़ीर इनकम सपोर्ट जा 25,000 उन्हनि खां बि महरूम थी वञनि था। हिते बोर्ड मुतासिरनि इहा शिकायत कई आहे त हिननि खे चवनि था त 4th सर्टिफिकेट वठी अचो, रिहाइशी सर्टिफिकेट वठी अचो। जेको उन्हनि जा शहर ॿुॾा पिया आहिनि, उते यूनियन काउंसिलूं बंदि आहिनि, उन्हनि खे 4th सर्टिफिकेट या रिहाइशी सर्टिफिकेट नथा मिलनि। उनजे करे हिते उन्हनि जे कार्ड ठहिण में बि मसइलो पैदा थिए थो। ऐं हिते नादरा वारनि जेको आहे सो पंहिंजो मौक़ूफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। उन्हनि चयो आहे त जेके शर्त लागू आहिनि उहे असां लागू कया आहिनि, ऐं जेके उन्हनि जा पूरा न थींदा उन्हनि जा कार्ड न ठही सघंदा। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।